سيدنا ومولانا محمد وبارك وسلم عليه رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي رب زدني علما وارزقني فهما يا فتاح يا عليم يا خبير سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم صلى الله تعالى على خير خلقه ونور عرشه سيدنا ومولانا محمد وعلى آله وأصحابه أجمعين لا إله إلا الله محمد رسول الحمد لله الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن العظيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وترى الملائكة حافين من حول العرش يسبحون من حول العرش يسبحون بحمد ربهم صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي الكريم الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين برويو ببور اچی آریا جام اجاریو چھوڑوں چھڑن سکھیوں پنوں قیاؤں بور پو آیو سو اتور جہیں دکھوں دکھوے ہائیوں بیٹائی رحمت اللہ علیہ فرمائی دعات ساری رات سبحان جاگی جن یاد کیو انل جو عبداللطیف چے مٹی بل دھو مان پکروڑے کن سلام اچو آسن دل جی پر مدینے جا گھوٹ سرج اساں سبنی جا سدڑا مدینے جا شہنشاہ سرج اساں سبنی جا سدڑا کج محمد موت یا امت اواجی آسری
इन्नल्लाह व मलाइकतहू यसल्लूना अलन नबी। जमात वडी आवाज थोरो आयो हक़ नबी जोर सां चओ। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बुलंद आवाज सां दुरूद शरीफ मुझे नबी ते अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि अजमाइन। आली मर्तबत जनाब सदरे गिरामी कदर मुअज़्ज़ज़ व मुहतशम उलमाए किराम हुफ़ाज़े किराम सादात उज़ाम ऐं बिरादरान इस्लाम वाजिबुल एहतराम। अल्लाह जे फज़लो करम सां तवां ऐं असां अॼु हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जी खुशी के सिलसिले में इन प्रोग्राम में शरीक थिया आहियूं। यकीनन इहो तव्हां ऐं असां सभिनी जे लाइ खुश नसीबी जो मौक़ो आहे जो रब जी ज़ात बाबरकात तव्हां असां सभिनी के मुस्तफ़ा जे मीलाद में अचण जी तौफ़ीक़ बख़्शी आहे। असांजो ईमान अल्लाह जे मथां एतिरो आहे त दुनिया में जेका भी शइ चुर पुर कंदी आहे उहा अल्लाह जे इज़्न सां कंदी आहे। जेकॾहिं वण जो पन चुरंदो आहे त बि मुस्तफ़ा अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो उहो अल्लाह जे इज़्न सां चुरंदो आहे। जेकॾहिं इज़्न न हुजे त इहो पन कख बि कोन चुरंदो आहे। तव्हां असां पंहिंजा कारोबार पंहिंजूं मसरूफ़ियतूं छॾे करे अॼु रसूलुल्लाह जे मीलाद में आया आहियूं त केरु ईअं न सम्झे त असां पाण आया आहियूं, बल्कि तुंहिंजे मुंहिंजे मुक़द्दर में अल्लाह हीअ महफ़िल लिखी ही अल्लाह जो करम थियो आहे सभई आया आहियूं। अल्लाह से ताजे जज्बे के सलामत रखे, अल्लाह आवाज़ मोहब्बत के सलामत रखे। बानी महफिल साहिब महफिल वारन जे माल में रिस्क में अल्लाह ताला बरकतूं अता फरमाए। तव्हां हुजूर जे शान ॿुधण जे लाइ आया आहियो। मां गुनाहगार अवां खे रसूलुल्लाह जे शान खे बयान करण जे लाइ आयो आहियां। यकीनन अवां जो भी इरादो पाक आहे, मुंहिंजो भी इरादो पाक आहे त आमिना जे लाल जो ज़िक्र भी पाक आहे ऐं जंहिं ज़िक्र खे पाक कयो आहे उहो मुंहिंजो रब भी पाक आहे। असल ॻाल्हि इहा आहे त हुज़ूर जी तारीफ़ हर को नथो करे सघे। अल्लाह सी उहे शख्सियतूं पैदा फरमायूं आहिनि जेके हुज़ूर जे ज़िक्र खे बयान कंदियूं, पर अल्लाह सी वरी उन्हीं सां गॾु उहे भी शख्सियतूं पैदा कयूं हुन जेके ज़िक्र मुस्तफ़ा खे ॿुधंदियूं। बाक़ी कंहिंजे वस जी ॻाल्हि कोन्हे। जेकॾहिं इन ॻाल्हि ते असां तवज्जो कंदासीं त पोइ हिन स्टेज खां वठी हिन पूरे पिंडाल वारा पंहिंजे मुक़द्दर ते नाज़ कयो जो अल्लाह पाक तोखे मूंखे मोहम्मद जे ज़िक्र ॿुधण ऐं ॿुधाइण जे लाइ पैदा फरमायो आहे। अल्लाह जे हबीब जो ज़िक्र असां सभिनी जे लाइ बाइस फ़ख्र ऐं बाइस रहमत आहे। अल्लाह ताला जे हबीब जो जिते ज़िक्र थींदो आहे उते अल्लाह जे रहमत जो नुज़ूल थींदो आहे ऐं हर दौर जे अंदर हर इंसान पंहिंजे तरीक़े सां मोहब्बत जो इज़हार कयो आहे। तव्हां माशाअल्लाह हिन 1500 साल खां पोइ हे पिंडाल सजाए अवां देगियूं लाहे
तव्हां सभई खे जमा करे असां खे घुराए ही हिन दौर जे मोहब्बत जो इज़हार आहे ऐं इन ॻाल्हि जी भी गवाही आहे त या रसूल अल्लाह 1500 साल अवां खे हिन दुनिया मां बुरको मटाइण जा गुज़री विया पर तव्हां जे आशिक़नि में कमी कोन आई आहे तव्हां जा आशिक़ वधंदा वधंदा वञनि पिया अदा मां इहा ॻाल्हि ग़लति त कोन कई आहे न सही थो चवां न ऐं इहो तव्हां ई असांजो कमाल न आहे महफ़िल वारनि जो कमाल न आहे अल्लाह ताला क़ुरान करीम में फरमायो वलल आखिरतु खैरुन लक मिनल ऊला ओ मुंहिंजा महबूब अवां जी जेका ईंदड़ घड़ी हूंदी उहा तव्हां जे पोइ घड़ीअ खां अफ़ज़ल हूंदी अॻे एतिरा मीलाद कोन थींदा हुआ पर हाणे ॻोठनि ॻोठनि में मुस्तफ़ा जो मीलाद थी रहियो आहे असां त आलिमनि जे लिस्ट में भी न आहियूं पर जेकॾहिं तव्हां मूंखां पुछो न असां मुस्तफ़ा जो शान ॻाए ॻाए थकिजी पिया आहियूं तबियत जे हिसाब सां पर ख़ुदा पाक जो कसम दिलि अञा चवंदी आहे त मुस्तफ़ा सां मोहब्बत जो इज़हार कयो ॾींहं में 2 प्रोग्राम 3 प्रोग्राम पर मां 4 भी प्रोग्राम कया आहिनि हिन रबीउल अव्वल जे अंदरि सिर्फ़ ॿुधाइण जो मक़सदु इहो आहे त मां फ़ख़ुरु कोन थो कयां इहो अल्लाह जे कुदरत जो शान आहे जो अॻे एतिरा मीलाद न पर हाणे एतिरा मीलाद थी पिया आहिनि जो मौलवी खुटी आहे असां वटि तारीख़ कोन्हे अबा असां वटि तारीख़ कोन्हे साईं महिरबानी कयो पर ख़ुदा तव्हां खे ज़िंदगी जे अञा वक़्तु अॻिते हले पियो हे मोबाइलूं अवां जे हथनि में आहिनि मां दावा सां थो चवां त जेके उहे शख़्स अॻे मीलाद ते एतिराज़ कंदा हुआ हाणे इशारनि में चवनि था त यार सुकी बरहक़ आहिनि उन्हनि खे रसूलुल्लाह सां मोहब्बत आहे वो आस्ता आस्ता उहे भी चुरिया आहिनि सुनियो अञा महिनत कयो इंशा अल्लाह अवां जी महिनत रंग लाहींदी जेके अॻे मीलाद न कंदा हुआ इंशा अल्लाह उहे भी मुस्तफ़ा जो मीलाद करे दुनिया खे ॿुधाईंदा त असां भी आशिक़ आहियूं दोस्तो हर दौर जे अंदरि आशिक़ मोहब्बत जो इज़हार पंहिंजे तौर तरीक़े जे हिसाब सां कयो आहे मां अवां खे इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जी ॻाल्हि ॿुधायां त जॾहिं इमाम बुखारी किताब बुखारी लिखियो पे रसूलुल्लाह जी हदीस पाक लिखी पई त इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह हर हदीस लिखण वक़्तु गुस्ल कयो तो बरका तो नफिल पढ़ियो दुआ घुरी पो हदीस पाक लिखी जेतिरियूं भी हदीसूं उन आशिक़ ओतिरा दफ़ा गुस्ल कयो नफिल पढ़ियो पो रसूलुल्लाह जी हदीस लिखी हालांकि न क़ुरान तो चवे न शरीयत थी चवे त रसूलुल्लाह जे हदीस जे लाइ अलॻि अलॻि गुस्ल कयो पर जेकॾहिं शरीयत खां मसलो पुछंदासीं त इहो इस्लाम भी आहे भले असां दरिया जे मथां मौजूद हुजूं त असां ज़रूरत जे पाणीअ खे इस्तेमाल कयूं ज़रूरत खां मथे इस्तेमाल न कयूं छो त क़यामत जे ॾींहुं इन शइ जो भी असां खां पुछाणो थींदो पर क़ुर्बान वञा इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह सां रसूलुल्लाह जे फरमान सां एतिरी मोहब्बत आहे जो हर हदीस जे लाइ अलॻि अलॻि गुस्ल कयो आहे जेकॾहिं मुस्तफ़ा जे हदीस सां एतिरो प्यार आहे त असांखे मुस्तफ़ा जे मीलाद सां प्यार आहे हे प्रोग्राम सजाए दुनिया खे ॿुधाईंदासीं त मुस्तफ़ा शान वारो आहे अज़मत वारो आहे जो सुभान अल्लाह मुस्तफ़ा शान आवाजो शाहिया थोड़ो आवाज वधाइस त वॾी महिरबानी थींदी मुस्तफ़ा शान आवाजो शाहिया चओ सुभान अल्लाह मुस्तफ़ा शान आवाजो
शाहिया अज ताईं रब अहिड़ी तो जहिड़ी अज ताईं रब अहिड़ी तो जहिड़ी तस्वीर न कंहिंजी ठाहिया मुस्तफा शान अवाजो शाहिया अल्लाह ताला सवा लख नबियन के मकाम ऐं मर्तबो अता फरमायो इज्जत अता फरमायो नबूवत अता फरमाई अल्लाह जो नबी हजरत सुलेमान अलैहिस्सलाम अल्लाह ताला उन्हें के इहो कमाल ऐं मकाम अता फरमायो जो हजरत सुलेमान अलैहिस्सलाम जानवरन जो ॿोलियूं सम्झंदो हुयो त ही कुकुर छा थो चवे बकरी छा थी चवे बगड़ छा थो चवे हे शींहुं छा थो चवे इहो अल्लाह जे नबीअ जो कमाल आहे असांखे हसद नाहे असांखे साड़ नाहे पर मोहम्मद करीम ते कलमे पढ़ण वारा अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तुझे मुंहिंजे नबीअ खे ओ मक़ाम ऐं मर्तबो अता फरमायो जो मुस्लिम शरीफ जी हदीस पाक मुंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलाम ऐलान नबूवत खां पोइ सहाबन के फरमायो ओ मुंहिंजा सहाबियो मां उन पत्थर खे अॼु बि सुञाणा थो जॾहिं मां उन तां गुज़रंदो हुयुसि त उहो मुंहिंजे मथां सलातो सलाम पढ़ंदो हुयो भला जानवर में साह आहे जानवर में साह आहे जो टेक करे हींग करे पंहिंजा आवाज कढे पोइ अल्लाह कमाल ॾिनो हू पंहिंजे ॿोलीअ में चवे सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि जूं ॿोलियूं सम्झे पर पत्थर त बेजान मुस्तफा ते सलाम पढ़े कमाल त इहो पत्थर जो बि आहे पर कमाल आमिना जे लाल जो बि आहे जो मुस्तफा पंहिंजे कननि सां दरूद ॿुधे पियो अदावा खां मां पुछां थो जेकॾहिं पत्थर मुंहिंजे हबीब ते सलाम पढ़े हुजूर उनजो सलाम ॿुधे ऐं हुजूर फरमायो त मां उन पत्थर खे सुञाणा थो असां त मोहम्मद जे मथां कलमो पढ़ियो आहे जेको मुस्तफा ते दुरूद पढ़ंदो आहे आमिना जो लाल उहो दुरूद ॿुधंदो बि आहे त मुस्तफा सुञाणींदो बि आहे पढ़ो सल्लल्लाहु